अस्सलाम वालेकुम नाज़रीन, महरान टीवी न्यूज़ में के भलीकार मां फराशा सब खबर नजर अहम खबरों ते। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप आबनाई हुरम्स खोलण ते ईरान जो थोराइतो पर सामूंडी नाकाबंदी जारी रखण जो ऐलान भी करे छडियो। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त ईरान आबनाई हुरम्स मुकम्मल खोलण जो ऐलान कयो आहे। आबनाई हुरम्स खोलण ते ईरान जो शुक्रियो अदा कयां थो। सोशल मीडिया ते जारी कयल पंहिंजे बयान में अमरीकी सदर चयो आहे त ईरान जे हवाले सां सामूंडी नाकाबंदी पूरी ताक़त ऐं असराइते अंदाज़ में बरक़रार रहंदी। सामूंडी नाकाबंदी ईरान सां 100% मुआहिदो थियण ताईं जारी रहंदी। वज़ीर आज़म तरफ़ां अवाम खे रिलीफ फराहम करण जो फ़ैसिलो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ डीज़ल जी क़ीमत में घटिताई जी मंज़ूरी ॾेई छॾी। डीज़ल जी फ़ी लीटर क़ीमत में 32 रुपया 12 पैसा घटिताई। डीज़ल जी फ़ी लीटर क़ीमत 385 रुपया 53 पैसनि मां घटिजी 353 रुपया 43 पैसा थी वई।